तुझो वडो पुट हसन मथे मुबारक खां वठी सीने मुबारक ताईं हूबहू प्यारे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जड़ो आ। तुझो ॿियो पुट हुसैन साईं सीने मुबारक खां वठी पेरनि मुबारकनि ताईं हूबहू प्यारे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जड़ो आ। प्यारे आका साईं जे दुनिया खां वञण खां बाद में हजरत अबू बकर साईं, हजरत उमर साईं, हजरत उस्मान साईं, हजरत अली साईं जे दरवाजे ते हलींदा। भला रहो काॾे तां तकलीफ़ करे आया हो, माखे न्याबो क्यों? हाँ मां हलियो अचां। हजरत अबू बकर साईं, हजरत उमर साईं, हजरत उस्मान साईं फरमाईंदा मिठड़े मोहम्मद जे ज़ियारत जी सिक सतायो। घरनि में हूंदासीं साईं खां परे न रही सघंदासीं, वरी घड़ीअ में अची पहुचंदासीं, दीदार वठंदासीं त दिलि तां ॿार ई लही वेंदा, नवां बना थी वेंदासीं, ग़म ई ख़तम थी वेंदा। हाणे सोने जी याद आई, प्यारे मोहम्मद साईं जी याद आई, सिक दिल में सतायो। साईं जे दीदार जी तलब थी, मोड़े ॾिसण जी तलब थी। घरनि खां ॿाहिरि निकितासीं त मदीने जूं घिटियूं वीरान नज़र आयूं। जाते प्यारो आका साईं वेहंदो हो मस्जिद नबवी शरीफ में नजर फेराई तो जाए भी खाली नजर आई। दिल ते बार वधंदो पियो वञे। पाण में सलाह कई से त हलो त पंहिंजे प्यारे हजरत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दर ते ता हलूं। ओ असांजा भाउ अली, तुझो वडो पुट हसन मथे मुबारक खां वठी सीने मुबारक ताईं हूबहू प्यारे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जड़ो आ। तुझो ॿियो पुट हुसैन साईं सीने मुबारक खां वठी पेरनि मुबारकनि ताईं हूबहू प्यारे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जड़ो आ। असांखे सिक सतायो आ, महबूब जी याद आई आ। तोखे अर्ज़ था कयूं पंहिंजनि इन्हनि ॿिन्ही पुटनि खे सॾु करे आई, ॿई गॾु बीहंदा आहिनि त मिठड़े मोहम्मद जे ज़ियारत जी सिक पूरी थींदी आ।